अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो मुख़्तसिर रिव्यू या जाइज़ो अली हसन अब्बासी। किताब कोट लखपत जो कैदी रसूल बख्श पली जो साहब जी जेल डायरी पहिरीं 2 जुल्दनि में शाया थियल आहे। उन खां पोइ ॿिनी जुल्दनि खे गॾे हिक ई जुल्द में रोशनी पब्लिकेशन वारनि 2015 ईस्वीअ में शाया करायो। हीअ किताब 679 सिफ़नि ते मुश्तमिल आहे ऐं हिन किताब जो हर सिफ़ो न पर हर लफ़्ज़ सीने में सांझण, हीअं सां हंडाइण, दिलि में समाइण, दिमाग़ में सजाइण, उन ते सोचण, फ़िक्र ऐं गौर करण बल्कि अमल करण जो मयार, मान ऐं मर्तबो थो रखे। पली जे साहब जी हीअ सिर्फ़ु जेल डायरी नाहे बल्कि ॾिठो वञे त जहिड़ो कर संदसि सॼी ज़िंदगीअ जो निचोड़ आहे, संदसि ज़िंदगीअ जी कथा आहे, जंहिंखे लफ़्ज़नि जो रूप ॾेई जेल में घारियल ॾींहंनि ऐं रातियुनि खे यादि जे फरई ऐं दिलो दिमाग़ जे किताब तां कलम ज़रिए काग़ज़ ते चिटियो अथाईं। संदसि ज़िंदगीअ जो सॼो तत सत मोल मतो ॾुख ॾोलावा अंज संज अज़ियत ईज़ा, जंहिंमें सुख आराम बेफ़िक्री मौज ऐं मस्तीअ जो परे परे ताईं को पाछो को नालो निशान बि नज़र नथो अचे। रसूल बख्श परी जो सिंध जो सचो सिपाही, कमज़ोर ऐं मज़लूम तबिके जो हॾॾोखी, सूर्य जोधो जुंग जवान, अटल ऐं अॾोल किरदारु बणियो, सीनो ताणियो, हर जाइ ॻाठ खयो बीठो आहे। हीउ जीअरो जाॻंदो ऐं अखियुनि अॻियां बीठल ऐं नज़र ईंदड़ शाह जे शाइरीअ जो सोढो ऐं सूरमू, लतीफ़ जे हिन शहर जो सचो पचो ऐं सूद किरदारु थो ॾिसिजे। अखि उल्टी धार वह उल्टो आमसी, अखि उल्टी धार वह उल्टो आमसी, लाहारो लोक वहे तो ऊंचो वह उभार, मंझां नोच निहार वेह पुठेरो पिरीअ ॾे। हिन किताब पढ़ण सां पतो पवे थो त पली जे साहब नंढपिण खां वठी आम खां उबतो रस्तो अख़्तियार कयो आहे। सहिल ऐं सवले खे वेझो ई नाहे वियो, हमेशह ॾुखे औखे मुसीबत ऐं मुश्किल में कुॾी काहे पियो आहे। एतिरो ई न पर संदसि ज़ाती सियासी अदबी ऐं अमल ज़िंदगीअ में हिन जी शख़्सियत जो शाह साईंअ जे हिन शहर वारो रंग ऐं रूप बि खीर धोतो अछो ऐं उजरो आहे। हणण हकलण ॿेली सारण मांझियां ई मरक, विझनि तान फ़रक रुक विहंदीअ रांदि में। पली जो साहब हिन जेल डायरीअ में न सिर्फ़ु जेल अंदरि घारियल ॾींहंनि ऐं रातियुनि जो ऐं पाण ते गुज़रंदड़ वक़्त जो ज़िक्र कयो आहे पर हिकु दौर जी पूरी तारीख़ थो बयानु करे। जेल अंदरि रही न सिर्फ़ु जेल जूं ॻाल्हियूं कयूं अथसि पर जेल खां ॿाहिरि जी हालतुनि खां बि पाण खे पूरी तरह बाख़बर रखियो वेठो आहे ऐं उन जा तज्ज़िया ऐं नतीजा बि पेश थो करे। यारनि दोस्तनि जा बि हाल अहवाल ऐं ख़बरूं चारूं मालूम थो करे। मुल्की ऐं बैन अल-अक़वामी हालतुनि ऐं ख़बरुनि जी बि पूरी परूड़ सम्झ ऐं साझा अथसि। हैदराबाद ऐं ख़ैरपुर जे जेलनि में गुज़ारियल कुझु ॾींहंनि दौरान उतां जे सिंधी कामोरनि जे वर्ताव जूं ॻाल्हियूं बि करे थो ऐं कोट लखपत अंदरि घारियल हिकु डिघे अरसे दौरान उतां जे ऑफिसरनि, जेल अमलदारनि, डॉक्टरनि, कंपाउंडरनि, साथियुनि ऐं मुशक़तियुनि जो रवैयो ऐं वर्ताव बि ॿुधाए थो। न सिर्फ़ु सिंध पर पूरे आलम जी मज़लूम, मजबूर, हीणे, लाचार ऐं कमज़ोर तबिके अवाम जी ॻाल्हि थो करे पर उन जी तकलीफ़, ॾुख, अज़ियत बि महसूस थो करे ऐं उन लाइ कुड़े ऐं तड़पे थो ऐं उन मां उत्साह बि माणे थो। जेल अंदरि बीमार हुअण जे बावजूदि मज़लूम, कमज़ोर, बेवस ऐं लाचार क़ैदियुनि जी क़ानूनी ऐं इख़लाक़ी मदद बि करे थो ऐं उन्हनि जी ज़हनी ऐं फ़िक्री तरबियत बि करे थो। लिखे बि थो, पढ़े बि थो, रेडियो बि ॿुधे थो ऐं टीवी बि ॾिसे थो। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे मौसीक़ी, ड्रामनि, फिल्मुनि, सकाफ़ती प्रोग्रामनि ऐं फ़न जो जाइज़ो बि पेश थो करे ऐं उन्हनि जे मयारनि जी बि ॼाण थो ॾिए। महिल ऐं मौक़े जी मुनासिबत सां भिटाई, शेख अयाज़ ऐं ॿियनि सिंधी शाइरनि जा शहर बि लिखिया अथसि त चवणियूं, पहाका, तशबीहूं, इस्तलाह, इस्तारा न सिर्फ़ु सिंधी पर उर्दू, सराइकी, पंजाबी, पश्तो, बलोची शहर ऐं पहाका बि ॿुधाईंदो थो हले। एतिरो ई न पर सिंधी, पंजाबी, सराइकी, बलोची, पश्तो अदब ऐं लोक अदब सां गॾु बैन अल-अक़वामी अदब जी मालूमात वंडींदो थो हले। आलमी इनक़लाबी तहरीकनि जा हवाला बि अथसि त पंहिंजनि जूं ओछियूं किरियल ऐं कमीणाइप वारियूं हरकतूं बि बयानु कयल अथसि त कीअं था अची ख़ुदगर्ज़, लालची, ख़ुदि पसंदि, इनक़लाबी ऐं ख़ुदि सनाई हथ ठोकिया लीडर कमीणाइप ऐं बेशर्मीअ जे इंतिहाई ओछनि ऐं किरियल हरकतुनि ते अची था बीहनि ऐं पंहिंजनि आकाउनि खे ख़ुशि करण लाइ बेशरम ऐं बेहया थियो पवनि।
हीअ किताबु सिर्फ़ु जेल डायरी न आहे पर हिकु दौर जी तारीख़ आहे, इल्मु ऐं अदब जो ख़ज़ानो आहे ऐं पली जे साहब जे ज़िंदगी फ़लसफ़े ऐं फ़िक्र जो निचोड़ ऐं तत्व आहे। छो त पली जो साहब सिर्फ़ु सियासतदान न आहे पर हू हिकु बुलंद पाए जो कानूनदान, ॾाहो, अदीब, नक़ाद, मुफ़क्किर ऐं दानिश्वर बि आहे। हिन किताब में न रुगो संदसि ज़िंदगीअ जो अहवालु आहे पर पढ़ंदड़ खे मुश्किलातुनि सां मोह ॾियण जो घस बि आहे ऐं ज़िंदगीअ खे काराइतो बणाइण जो नियापो ऐं तरबियत बि आहे। अली हसन अब्बासी 16/5/2025 ईस्वी शाम जा 4 बजा।